प्यारा भाइरो सभई अल्लाह जो ज़िक्र कयो। अल्लाह 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 अल्लाह। सलात प्यारे हबीब ते पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युतिइल्लाह वर रसूल फ़उलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाኢ वस्सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिर रऊफ़िर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। निहायत मौजूद सामीन किराम, मुझा प्यारा भाइरो, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो शल सां तव्हांखे हिदायत नसीब फरमाए। अल्लाह जी ज़ात शल ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां रॾाए। दुनिया जे अंदर सुहिणे सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो खादिम बनाए। आखिरत में उन्हें पिरनि जो पाड़ो ज़ियारत ऐं शफ़ाअत नसीब फरमाए। अल्लाह जे दर दुआ है, अल्लाह ताला तव्हां असांजे सुहिणे मुर्शिद दिलबर साईं खे सिहत तंदुरुस्ती कामिल आजिल अता फरमाए। अल्लाह ताला उन्हनि जी हयाती सिहत दराज उम्र अता फरमाए। उनजो सायो असांजे सिरनि ते तां देर क़ाइम ऐं दाइम अल्लाह ताला फरमाए। उन्हनि जी निगाह करम आहे, उन्हनि जी दुआ आहे। इंशाअल्लाह जेकी तव्हां असीं हिते आया आहियूं, उमेद आहे त हिन दर तां को ख़ाली न वरंदो। पंहिंजे दिलनि जूं उमेदूं हितां माणे पोइ मोटंदासीं। अल्हम्दुलिल्लाह ही नूरानी महफ़िल जारी सारी आहे। हज़रत क़िबला साईं साजन सुणे ऐं हज़रत क़िबला साईं मिठल साईं ऐं मुंहिंजे साहिबज़ादनि साईं मोहम्मद ज़मान साईं पुनल साईं ॾाढो सुहिणो बयान ऐं ख़िताब फरमाए, दिलियूं ठारे छॾियूं। सुभान अल्लाह। इहा आजिज़ तव्हांजी ख़िदमत में चंद मारूज़ात पेश करे पोइ दुआ ख़ैर घुरंदासीं। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो शल सां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, जेका आयत सगोरी हिन आजिज़ तिलावत कई, इन आयत सगोरी जो शान नुज़ूल इहो आहे जो हिकु दफ़े तो असांजे दिलनि जे दिलबर मिठे मुहम्मद करीम जी महफ़िल लॻी पई। हाय उन महफ़िल जो सुणे भिटाई साईं रहमतुल्लाह अलैह चिटियो त केचा आयो में काफ़िलो मुंहिंजो वाग धणी सरवाण वार वढे वागूं करियां पाने हूं दपलाण जहिड़ो पुनल पाण तहिड़ी सिटरा साथ जी। अल्लाह जहिड़ो पुनल पाण तहिड़ी सिटरा साथ जी। जहिड़ा मुंहिंजा सुहिणा हबीब सुहिणा, तहिड़ा असां बि सुहिणा। जंहिं महफ़िल में सुहिणो अबू बकर सिद्दीक़ हुजे, उमर फारूक हुजे, हैदर करार जवान हुजे, इहा महफ़िल बि का महफ़िल नूरानी हूंदी।
इन महफिल में हिकिड़ो असाबी सगोरो आ हज़रत साबान रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको सोने सरदार जे साम्हूं वेठो आ दीदार पियो करे पर उन जे अखियुनि मां लुड़कनि जी बरसात वसे पई ज़ारो कतार रोए पियो रोंदे रोंदे बेहाल थी वञे पियो जॾहिं लजपाल नबी जी नज़र उन सहाबी ते पई पाण उनखे सॼियूं ओरे करियूं फरमायो ओ मुंहिंजा प्यारा सहाबी छो एतिरो तूं रोई रहियो आहे छो एॾो परेशान आहे अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह ओ मुंहिंजे सुहिणा सरदार मुंहिंजे दिलि जा दिलबर मोहम्मद करीम दिलि तो यार खे ॾेई वेठो आहियां दिलि तोसां अटकिजी वई आहे दिलड़ी दिन में जा तोखे इहा वापस वरण जी नाहे दिलड़ी दिन में जा तोखे इहा वापस वरण जी नाहे सिर जो कयो मूं सौदो हाजत कुछण जी नाहे सवे दुनिया में सुहिणा बेहद हुस्न वारा या रसूल अल्लाह सवे दुनिया में सुहिणा बेहद हुस्न वारा पर तोसां मजाल कंहिंखे सिफ़ में बीहण जी नाहे सिर जो कयो मूं सौदो ताक़त कुछण जी नाहे हाय हाय सुभान अल्लाह अल्लाह शले ने मोहब्बत जो ज़रो तव्हां असांखे नसीब फरमाए जॾहिं हिन मोहब्बत वारे जी इश्क वारी दाह निकिती त अल्लाह जे तरफ़ां वही जिब्राइल पैगाम कई अल्लाह फरमायो मुंहिंजा महबूब इन साबान खे त मुबारक ॾे पर क़यामत ताईं पंहिंजी उम्मत अचण वारी खे बिशारत मुबारक ॾे हिकिड़ो मां अल्लाह शर्त थो रखां उन शर्त ते अमल तुंहिंजा उम्मती कनि मां अल्लाह जो वाइदो आहे त मां अल्लाह उन्हनि खे तूं महबूब सां गॾु रहाईंदुसि वमन युति अल्लाह वररसूल शर्त कहिड़ो आहे अल्लाह तो फरमाए उहे बाना जन चयो मञो मूं अल्लाह जो मुंहिंजे मिठे मुहम्मद करीम जो चयो मञो इहे गॾु हूंदा उन्हनि बाननि सां जनी जे मथां मूं अल्लाह नेमतूं ऐं थोरा करे छॾिया आहिनि रब गणे थो ॿुधाए मिनन नबीन वसिद्दीकीन वशुहदाए वसालिहीन वहसन उलाइक रफीका अल्लाह जा नबी आहिनि ॿिया सिद्दीक ॿिया शहीद चौथा मुर्शिद कामिल आहिनि वहसन उलाइक रफीका केॾी सुहिणी संगत आहे इहो कहिड़ो सुहिणो साथ आहे जेकॾहिं इहो साथ तव्हां चओ त पंहिंजे मुर्शिदनि सां गॾु हुजऊं क़ब्र वारो सफ़र ॾाढो औखो अणांगो आहे बिस्मिल्लाह 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 प्यारा दोस्तो अल्लाह तबारक व तआला जल शानो फरमाए मुंहिंजा महबूब पंहिंजे उम्मतनि खे ॿुधा त अल्लाह जो चयो मञनि अल्लाह जे रसूल जो चयो मञनि पोइ मां रब इन्हनि खे सुहिणे साथ में रहाईंदुसि सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला जल शानो छा हुकुम फरमायो आहे अल्लाह ताला तो फरमाए अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला ओ इंसानो तव्हांजी हयाती तव्हांजो मौत अल्लाह हिन जे लाइ पैदा कयो आहे ॾिसां अमल कहिड़ा था कयो हिन हयाती जे अंदरि अल्लाह खे राज़ी था कयो या शैतान खे राज़ी था कयो मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सां लायो था या शैतान सां था मोहब्बत रखो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून न मूं अल्लाह पैदा कयो इंसाननि खे ऐं जिन्ननि खे पर पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो अथमि प्यारा भाइरो थोरो दिलि खे हाज़िर करे वेही वही अर्ज़ ॿुध हिकिड़े शख़्स मलकुल मौत सां यारी रखी जॾहिं मूंखे मारण अची पोइ अॻु में मूंखे ॿुधाइजांइ मां तयारी कयां क़ब्र जे लाइ को अमल सालिह ठाहियां चई ठीकु आहे मां तोड़े कासिद मोकिलींदुसि 3 उन खां पोइ मां तो वटि अची वेंदुसि वक़्तु गुज़रंदो रहियो ओचितो इज़राइल अची वियो चई बाबा तूं तयारी कर तुंहिंजो टाइम पूरो थियो
चढ़े दा तूं मूंखे अॻ में ॿुधाई हा मां तयारी कयां हा क़ब्र जे लाइ आख़िर जे लाइ को मां अमल सालिह कयां हा। जी हा अदा पहिरियों कासिद तोॾे मोकिलियुमि तुंहिंजे बाबे साईं खे मारियुमि तुंहिंजी अंबड़ साइण जो साह कढियुमि तुंहिंजा घर जा भाती अबाणा उन्हनि खे मारियुमि इहो पहिरियों कासिद तोॾे मोकिलियुमि। अॼु मारोड़ा विया सुभाणे तुंहिंजो वारो आहे। वरी ॿियो कासिद मोकिलियुमि जो हे अछड़ा वार अची विया कारा वार हुया उन में अछड़ा वार अची विया इहा मलकुल मौत जी चिठी मिली वई। ॿियो कासिद इहो मोकिलियुमि जो अछड़ा वार तोॾे मोकिलियुमि। ऐं टियों कासिद इहो मोकिलियुमि तुंहिंजी जोभन जवानी ताक़त सभु आस्ते आस्ते फुरिजी वई सिधो कद वरी ॾोड़ो थी वियो कुराड़प अची वई ताक़तूं सभु तुंहिंजूं फुरे वरितमि। इहे टे कासिद तोॾे मोकिलिया हम। हाय हाय वेड़ा से तोड़ निभाए अल्लाह जस मारवड़न खे आहे अल्लाह ओ वेड़ा से तोड़ निभाए अल्लाह जस मारवड़न खे आहे। ओ सिज सुता वञी मूमल माणे साहो तनी खे तो हर हर सारे ॾिसां उहे कर हाणे ढेर मिटीअ जा ड्राहे अल्लाह जस मारवड़न खे आहे। ओ वेड़ा से तोड़ निभाए अल्लाह जस मारवड़न खे आहे। चओ अल्लाह 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 अल्लाह। मुंहिंजा सोड़ा मुर्शिद दिलबर साईं छा था पैगाम मोकिलनि मुसाफ़िर वाट वेंदड़ तूं उथी जल्दी तयारी कर सटे सांगा सभई सारा हलड़ जी होशियारी कर मुसाफ़िर वाट वेंदड़ उथी जल्दी तयारी कर ओ छॾे कूंधर विया वञियूं ज़मींदारियूं खाता बनियूं जे कल्ह परड़ियूं से अजरनियूं जे कल्ह परड़ियूं से अजरनियूं हकीकत याद सारी कर मुसाफ़िर वाट वेंदड़ तूं उथी जल्दी तयारी कर। ओ आई जॾहिं मौत जो झटको तॾहिं अखड़ी तुंहिंजी खुलंदी तरारनि जे बिघावनि खां वॾो इहो सूर सहणो आ मुसाफ़िर वाट वेंदड़ उथी जल्दी तयारी कर। सुभान अल्लाह। नसीहत ख़ातिर हिकिड़ो बुज़ुर्गनि मिसाल ॾिनो आहे हिकिड़ो बादशाह वक़्तु हुयो उन पंहिंजे घर जी हुकुम कयईं त हे मां घर जेको आहे ख़ैरात थो कयां इन में तव्हां जेके हुनजा नौकर चाकर उन्हनि खे चई बाबा तव्हांजे लाइ घर पंहिंजो जेको इनाम करे थो ॾियां हिन में तव्हां खाओ पीओ हिन मथां जेकी कुझु तव्हांखे शइ खपे सा तव्हां खणो सिज उभरण खां सिज लहण ताईं महल तव्हांजे हवाले आहे। जेॾी महिल माण्हू उन महल में आया त उन्हनि मंझि टे हिसा माण्हुनि जा टे टोला थी विया। हिकिड़ा माण्हू जेॾी महिल महल में आया बादशाह जा तूल विहाणा आरामदेह गद्दा गादेला उते लेटी पिया थोरो आराम कयूं सॼो ॾींहुं आहे पोइ वरी कुझु खणंदासीं उहे सुम्ही पिया उन्हनि खे निंड अची वई। हिकिड़नि वरी चयो त कुझु खाऊं पीऊं कुझु मेवा आहिनि बादशाह जा अंदरि महल में तरह तरह क़िस्मती क़िस्मती क़ीमती हिते शयूं आहिनि इहे खाऊं पीऊं। हिकिड़ा वरी टियों जेको टोलो हो उन्हनि चयो त यार मस मौक़ो मिलियो आहे बादशाह पंहिंजो महल असांजे हवाले कयो आहे। उन्हनि छा कयो जो बादशाह जा उहे एलमाड़ियूं उन जूं जेके सोन चांदी पैसा ॾोकड़ खणी उहे हड़ूं खणी भरियऊं खीसा खणी भरियऊं
अल्लाह अकबर। सिज लही वियो, टाइम पूरो थी वियो, बादशाह जा संतरी अची विया। हलो बाबा टाइम पूरो थी वियो तव्हांजो। जेके सुता पिया हुआ उन्हनि खे उथारियूं। अड़े अदा असां कुझु न खाधोसीं न ॾिठोसीं खयोसीं, असांखे त निंड अची वई। बाबा टाइम पूरो थी वियो, हलो ॿाहिरि। अल्लाह अकबर। हिकिड़ा वरी जेके खाइण पीअण में उन्हनि खे जेॾी महिल अचे उन्हनि संतनि वरितो बा निकिरो ॿाहिरि। अड़े अदा असांजा का कम वारी शइ खई कोन। बाबा टाइम पूरो थी वियो। ऐं जेको टियों टोलो जन हीरा लाल जवाहर खयां उहे ॾाढा ख़ुशि थिया। ॿाहिरि निकिता, चई त अलहमदिल्ला असां गंज खयो कमायो आहे। पोइ जन निंड में वक़्तु गुज़ारियो, जन घुमण फिरण में वक़्तु गुज़ारियो। हुननि खे चवण लॻा त दा कुझु तव्हां असांखे ॾियो, हिन मां ॿ टे लाल कुझु हीरा ॾियो, कुझु ॿ रुपया असांखे ॾियो। चई न बाबा, जॾहिं मुफ़्त में तव्हांखे बादशाह पंहिंजो महर ॾेई छॾियो हो, ऐलान कयईं चाईअ जो चयो करे वॻ न वारियाऊं तॾहिं सारियाऊं, जॾहिं हाणे संदो हुल थियो। जॾहिं तव्हां वक़्तु विञाए वेठो, पंहिंजे वक़्त खे तव्हां ग़फ़लत में गुज़ारियो, बाबा ॾिठा मुंहुं मिठा न, असां तव्हांखे हिकु ज़रो बि न ॾींदासीं। हू वीचारा अरमान अफ़सोस कंदा हो निकिरी विया। सुम्हण वारा बि अफ़सोस करे विया, जन घुमिया फिरिया उहे बि अफ़सोस कया, पर उहे ख़ुशि थी मोटिया जन हीरा लाल जवाहर खया। मेरा दोस्तो त मुंहिंजा सुहिणा सरदार मदीने वारा घोट था फरमाइनि त दुनिया मिज़रतुल आख़िरत। ए मुंहिंजा उम्मती, ही हयाती आख़िरत जी खेती अथव, आख़िरत जी पोख आहे। जेकी तव्हां हिते पोखियो अखियूं ॿूटियूं उन जो तव्हांखे सवाबु अजुर मिलंदो। अॼु तव्हां जेकॾहिं अल्लाह जे राह में ख़ैर ख़ैरात कयो, अॼु तव्हां निमाज़ पढ़ी, अॼु तव्हां अल्लाह वारनि जे दरबार ते आयो, तव्हां हिते 5 घड़ियूं अचे वेठो, हिकिड़ी हिकिड़ी घड़ी जे बदिले में यक ज़माना सोहबत बा औलिया बेतरद सद साल तात भेरिया। हिकिड़ी घड़ी वेहण सां 100 साल जे बाजो सवाबु आहे। हिसाब लॻायो त केतिरियूं घड़ियूं थियूं, केतिरा सवाब थिया, केतिरियूं विखूं भरे आयासीं हिते। क़दम अल्लाहु लहू बिकुल्ल क़दमन इबादतु सन्ना। हर विख विख जे बदिले साल जे बाद जो सवाब थो अल्लाह से नसीब फरमाए। अॼु तव्हां उन बादशाह जे 3 टोले मां आहियो जन हीरा खयां, लाल खयां, जवाहर खयां। अल्लाह शल इहे जेतर हयाती आहे, जेतर सिरी में साह शल रब हे पंधड़ा नसीब करे। शल पंहिंजे पीर जा दर ही पंधड़ा शल अल्लाह से असां खां नसीब करे। शल पंहिंजे घर जो पंधड़ो निमाज़ वारो सॾु जेको अल्लाह जो मिले थो, शल इन रब जे सॾ ते अल्लाह असांखे हाज़िरी नसीब फरमाए। त मुंहिंजा दोस्तो त ही हीरा लाल जवाहर आहिनि। हिकिड़ो भेरो रुगो चए सुभान अल्लाह। जन्नत में एतिरी जागीर थी मिलेसि, 3 ॾींहं घोड़ो सवार घोड़ो हलाए एतिरी जागीर थी मिलेसि। हाय हाय, हिकिड़े अधु मिंट में रुगो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हिकिड़ो दफ़ो कलमो पढ़े त 4000 नेकी जो सवाब थो मिले। ॾाढी क़ीमती हयाती आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त थो फरमाए, ए मुंहिंजा मिठा मुहम्मद करीम पंहिंजे उम्मतनि खे ॿुधा त वमन युतिल्लाह वर रसूल, अल्लाह जो चयो मञो ऐं अल्लाह जे रसूल जो चयो मञो। अल्लाह जो रसूल सुभान अल्लाह मदीने वारो घोट थो फरमाए त मुंहिंजा उम्मती हीअ दुनिया अथव आख़िरत जी खेती, आख़िरत जी पोख आहे। अबा हिकिड़ो माण्हू पोखी अथसि कणक जी, हींअर मुद हुई, हींअर कणक पोखी, चए मां सारियूं लड़ंदुसि त उहो सारियूं लुड़ंदो। बाबा हर को चवंदो आहे पोखी अथई कणक त कणक लुड़ंदे, जहिड़ो फसल पोखींदे उहो लुड़ंदे। तो जे अॼु अमल सालिह कया, अल्लाह खे राज़ी कयो, अल्लाह जे रसूल खे राज़ी कयो त तो अमल सालिह कया, इहो फसल तुंहिंजो तयारु थिए थो पियो। पर जेकॾहिं गुनाहनि में, ग़फ़लत में, सुस्ती में, निंड में वक़्तु पंहिंजो गुज़ारियोसीं त मिठा पोइ अरमान ऐं अफ़सोस जा ॻोढ़ा हारना पवंदा। त मुंहिंजा सुहिणा सरदार मदीने वारा साईं था फरमाइनि त मुंहिंजा उम्मती अल्लाह वारनि जी सोहबत इख़्तियार कयो। अल्लाह वारनि जी सोहबत अतारी जे दुकान वांगुरु आहे। अतारी जे दुकान ते वञो, अतुर न बि वठो पर मुफ़्त में सुरहान ऐं ख़ुशबू तव्हांखे मिलंदी।
ऐं बुरनि जी सोबत लोहार जे दुकान वांगुरु आहे। लोहार जे दुकान ते वञो ईअं वञी वेहो ख़ाली त पोइ दूंहों उथंदो, चिड़िकूं उथंदियूं, कपिड़नि खे तकलीफ़ थींदी, तव्हांखे तकलीफ़ थींदी। त बुरनि जी सोबत खां बचो ऐं नेकर सालिहनि जी सोबत इख्तियार कयो। हज़रत भेटाई साईं रहमतुल्लाह अलैह हज़रत मोहम्मद ज़मान साईं जी ख़िदमत में पहुता। अल्लाह जा वली पंहिंजे वलीअनि सां मुलाक़ातूं कंदा हुया। असांजे प्यादल सफ़र कयो आहे भेटाई साईं। जेॾी महिल हज़रत मोहम्मद ज़मान साईं जी ख़िदमत में आहे, साईं जन मुराक़बे में ज़िक्र जी कैफ़ियत में वेठा, मथां साईं जन अचे बीठा, फरमायो त सामी सफ़र हलिया को परूड़े पंध जनी हेठां कंध आऊं न जीअंदसि तनरी। हज़रत ज़मान साईं मोड़ो मथे करे ख़ुशि ख़िराफ़त करे ऐं भेटाई साईं खे फरमाइनि था, भेटाई कीन ही कीन थी वञी कीन कमाए, लादा पालो कजा लासी सभु लहरा, तंहिं पोइ थींदिया कुझ पिरियां जी ॻाल्हि। हाय हाय बेटाई तूं चवंदो मां कुझु न आहियां, पोइ सभु कुझु थी वेंदे। पंहिंजी हस्ती मस्ती खे विञा, पाण खे कुझु न कर त तूं सभु कुझु थी वेंदे। सुहिणे भेटाई साईं रहमतुल्लाह अलैह वरी साईं खे जवाब में चयो त क़िबला अॻिते लिखियो जिथे न पहुचे कंहिंखे ॾियां त कज़ा कलम वहायो। साईं तक़दीर में लिख पढ़ थी हुई, हाणे मां छा थो करे सघां, ईअं चवंदा आहियूं न पासा। पर सुणो मोहम्मद ज़मान साईं तो फरमाए, ओ अदा ओ क़िबला ओ भेटाई वेह वञी वटि तन कलम जनी जे हथ में, अॻियां अॻियां अंग मेटे वारे ॿिया लिखनि, पनो सो पाढ़नि जंहिंसां पसण थिए पिरीअ जो। वेहो तनी सां वेहो जेके वेही था ॼाणनि, वेहो न साण ॿियनि मतां वेही वक़्तु विञाई, हल तनी सां हल जेके हली था ॼाणनि, हल न साण ॿियनि मतां हली हाल विञाई। मुंहिंजा मिठा भाउ, त असां वटि मलकुल मौत जा कासद टई पहुची विया आहिनि। हाणे असांखे तयारी करणी आहे क़ब्र जे सफ़र जे लाइ। उन समर ठाहियो। रब तो फरमाए त या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वल तंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़द। ओ ईमान वारा, कलमो पढ़ियो, मुस्लमान थियो, पर अंदर में झाती पायो त सुभाणे वारे ॾींहं जे लाइ छा समर ठाहियो अथव, क़ब्र जे लाइ छा समर तव्हां ठाहियो आहे, आख़िरत जे लाइ छा तव्हां मूड़ी ठाही आहे। तव्हां जेके हिते अमल सालिह कया, इहा तव्हांजी मूड़ी ठहे थी पई। तव्हां निमाज़ पढ़ी, रोज़ो रखियो, तव्हां नेकी जो कमु कयो, रब जे नाले ते 5 रुपया तव्हां ख़ैरात कया, इहे तव्हां असांजे अकाउंट में जमा थियनि था पिया। जॾहिं अखिड़ियूं ॿूटियूं त उनजो असांखे अजर इनाम मिले। मुंहिंजा पहिरीं प्यारा भाउ, त हीअ सुजागी जेका आहे, असां सभु इम्तिहान में आहियूं। असांजे अॻियां हिर्स, पोयों मौत आहे। हिर्स में ऊंधी खोबराटी आहे, हीअ बि मुंहिंजी, हीअ बि मुंहिंजी, हीअ बि मुंहिंजी, इहे वेड़ लॻी पई आहे। ॾिसो असांजा वॾा ऑफिसर, वज़ीर, मशीर सभिनी पैसे जे पोयों वेड़ लॻी पई आहे। त मुंहिंजा दोस्तो, अल्लाह वारनि जी सोबत में अल्लाह वारा अंदर वारे इंसान खे झिंझोड़ींदा। सुभान अल्लाह। मुसाफ़िर भुलिजी न पव, का बि लिखत कोन्हे, गारंटी कोन्हे का। हितां अलाए घर में पहुचण लाइ न, अब तव्हां वटि का लिखत आहे? 5 सालनि जी का लिखत आहे? 5 घणे जी बि लिखत कोन्हे का। मुंहिंजा दोस्तो, पोइ अल्लाह वारनि जी सोबत में अल्लाह वारा अंदर वारे इंसान खे झिंझोड़ींदा, सुॼा करे हिर्स खां मुंहुं मटाए मुंहुं आख़िरत ॾे कंदा। पोइ जॾहिं मुंहुं आख़िरत ॾे थी वियो, पंहिंजे क़ब्र यादि आई, आख़िरत यादि आई, उनखे अल्लाह जे तरफ़ां 3 इनाम मिलंदा। घणा? 3 इनाम मिलंदा। हर नेकी जो कमु उनखे मिठो लॻंदो, प्यारो लॻंदो। हीअ निमाज़ पढ़ां, वरी मतां मूंखे मौक़ो न मिली सघे।
ॿियो इनाम इहो मिलंदो जो दिलि खे सुकून मिलंदो, करार मिलंदो, दिलि जूं परेशानियूं घटियूं लही वेंदियूं हली। ऐं टियों इनाम इहो मिलंदो जो रब उन जा औलाकम बि सोला करे छॾींदो। वज़कुरूनी अज़कुरकुम, तव्हां मूंखे यादि कयो, मां तव्हांखे यादि कयां, तव्हांजूं ज़रूरतूं मां अलाह सभु पूरियूं करे छॾियां। त मुंहिंजा अता अलाह साईं जल शानो शल तव्हां असांखे हिन मुर्शिदनि जे निस्बत में ॾियारे, मौत अचे त बि हिन निस्बत में, क़ब्र में, आख़िरत में बि शल अलाह पंहिंजे मुर्शिदनि खां धार न करे। अलाह जी तरह दुआ आहे, अलाह खां दुआ घुरूं, रब करीम असांजी हाज़ुरी क़बूल फरमाए, असांखे अमलनि सालिहनि जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभई भाइर हिकु भेरो अल्हम्द शरीफ़ पढ़ो, 3 भेरा कुल हुवल्लाह शरीफ़ पढ़ो, असांजो सवाब पंहिंजे मुर्शिदनि जी दरबार में तोहफ़ो पेश कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर्रहीम, मालिकि यौमिद्दीन, इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, इहदिनस सिरातल मुस्तकीम, सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन, आमीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, कुल हुवल्लाहु अहद, अल्लाहुस समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, कुल हुवल्लाहु अहद, अल्लाहुस समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, कुल हुवल्लाहु अहद, अल्लाहुस समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अस्तगफिरुल्लाह, अस्तगफिरुल्लाहल अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह। ए असांजा मालिक ख़ालिक रब, असां जेके कुझु ही पढ़ियोसीं, कुल शरीफ़नि जो सवाब, ख़तम शरीफ़नि जो सवाब, हिन मजलिस जो सवाब, नंगर न्याज़ ख़ैर ख़ैरात जो सवाब, हदियतन तोहफ़तन सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह बेकस पनाह में पेश कयोसीं। या अल्लाह तू कबूल फरमा। सोने सरदार मिठड़े मोहम्मद करीम जे हथारों, महबूबन करीमन जे सारी उम्मत जे रूह मुबारक खे बख्श कयोसीं। ख़ुसूसन लारवा हज़रात पीरान नक्शबंदिन, हज़रात पीरान कादिरन जे रूह मुबारक खे बख्श कयोसीं। ख़ुसूसन लारवा हज़रत महबूब इलाही घोट फिदा कल्बी वरूही साईं जे रूह मुबारक खे बख्श कयोसीं। अमर साणे जे रूह मुबारक खे बख्श कयोसीं। मुंहिंजी हाजाणी राणी घर दयाणी जे रूह मुबारक खे बख्श कयोसीं। ए असांजा पालनहार रब, जेकी ॿाहिर हथड़ा खया आहिनि, जनी जा अज़ीज़ क़रीब हक़दार विसाल फरमाए विया आहिनि, सभिनी जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ बना। या अल्लाह, जे क़ब्र जे अज़ाब में गिरफ़्तार आहिनि, जे क़ब्रुनि जो अज़ाब माफ़ फरमा। जे क़ब्र जे अज़ाब खां छुटल आहिनि, जा दर्जा बुलंद फरमा। ए असांजा मालिक ख़ालिक रब, असांजे पछाड़ीअ जी पारत थई, पछाड़ी टिगन बीमारनि खां बचाइजा, पराई मोथाजी खां बचाइजा। ए असांजा सोना रब, मुंहिंजे सोणे महबूब मुर्शिद दिलबर साईं खे सेहत तंदुरुस्ती कामिला आजिल अता फरमा। मुंहिंजे अदे बिरादर साईं फज़लुल्लाह खे सेहत कामिला आजिल अता फरमा। ए असांजा मालिक रब, जेके हिन मजलिस में बीमार आहिनि, जे घरनि में बीमार आहिनि, जे कोरोना मुसीबत में बीमार आहिनि, या अल्लाह सभिनी खे सेहत तंदुरुस्ती कामिल आजिल अता फरमा। ए मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जी सारी उम्मत जो ख़ैर फरमा। असांजे मज़लूम कश्मीर जी मदद फरमा, फ़लस्तीन वारा मुसलमान जी मदद फरमा। या अल्लाह, जिथे जिथे मुझे महबूब जा उम्मती तकलीफ़ में आहिनि, जिन ग़ैबी मदद फरमा। असांजे काबे अव्वल बैतुल मुक़द्दस खे ज़ालिमन गासिबन खां आज़ाद फरमा।
ए असांजा मालिक खालिक रब असां सभिनी जी पारत थई असांजी नीयत इखलास वारी बना असांजो उथण वेहण खाइण पीअण सभु पंहिंजे रज़ामंदी वारो नसीब फरमा या अल्लाह मुझे मिठड़न मुर्शिदन करीम जे दरबारन खे क़यामत ताईं आबाद फरमा मुझे सोने मुर्शिद महबूब इलाही घोट साईं जे पाक अखियुनि जे लुड़कनि जे सदके असांजी दुआ क़बूल फरमा मुझे मुर्शिदन जी दरबार फज़लाबाद शरीफ के करमपुर शरीफ के दिलबराबाद के सालियाबाद के हिदायत आबाद के अल्लाह क़यामत ताईं आबाद फरमा ए मुझा मालिक खालिक रब तेसी मौत नाण जा हिकड़ो भेरो हज ऐं उम्रे जी सादत नसीब फरमा या अल्लाह सुने मुर्शिद दिलबर साईं जी रिफ़ाक़त में असां के हज ऐं उम्रो नसीब फरमा असां के तौफ़ीक़ दे ताक़त दे ख़र्च दे पंहिंजे हबीब जे दरबार जी इश्क मोहब्बत अदब वारी हाज़री नसीब फरमा या अल्लाह मुझे बचड़न देसन परदेसन के पंहिंजे हिफ़्ज़ो हिफ़ाज़त में रखजा ए मुझा सोना रब ज़ालिमन जे ज़ुल्म खां पनाह में रखजा हासिदन जे हसद खां पनाह में रखजा ज़मीन आसमान जे मुसीबतन खां पनाह में रखजा या अल्लाह मुझे साजन साईं खे मुझे मिठल साईं खे पंहिंजे हिफ़्ज़ो हिफ़ाज़त में रखजा या अल्लाह मुझे ख़ादिम साईं खे मोहम्मद ज़मान खे पुनल साईं खे सईद अमल खे पंहिंजे हिफ़्ज़ो हिफ़ाज़त में रखजा ए असांजा मालिक खालिक रब असीं जहिड़ा आहियूं तहिड़ा कसा आहियूं कोझा आहियूं खाती आहियूं गुनहगार आहियूं तुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जा ग़ुलाम उन साए गुंबज़ वारे महबूब जे सदके मौला असांजे ऐब न उघाड़ असांजे हाल ते रहम करम फरमा जेकी मंझ जहान तारीअ तगे तुंहिंजे लुत्फ़ जी लतीफ़ चए साईं तो वटि कमी आहे कान अदले न छुटा कर को फेरो फज़ल जो या इलाही कर भलाई दर्द दिल जा दूर कर मुहाबे मोहम्मद मुस्तफ़ा जे सवाल सब मंजूर कर या अल्लाह कहते रहते हैं दुआ के लिए बंदे तेरे कर दो पूरी आरज़ू हर बेकसो मजबूर قال الله تبارك وتعالى في شان حبيب الرؤوف الرحيم مخبرا وآمرا ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته وأزواجه وذرياته وبارك وسلم عليه لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم. هذا سبني के मुबारक हुआ अल्लाह से सभिनी